कैफियतूं माना जेके दौर जंहिं समाज में असां रहूं था अगरि उन में तब्दीलियूं जेके अचनि थियूं उहे ज़रूरु शाइरीअ ते असर अंदाज़ बस ख़ुशी गम तख़लीक़ जो जोर कैफ़ियत आहे। हाँ उहा हिकिड़ी बस कैफ़ियत आहे उहा पोइ कंहिंजी तब्दील थी सघे थी उन सां मैरिज जो को वास्तो तख़लीक़ी न बिल्कुलु शाइर जेके आज़ादु हूंदा आहिनि कार्ल मार्क्स जहिड़े दानिश्वर बि सख़्तगीर दानिश्वर बि शाइरनि खे हैरान कई त शाइरनि खे तव्हां आज़ादु छॾियो ऐं हू पंहिंजी मर्ज़ीअ सां जेको कुझु तख़लीक़ कनि था शाइर खे डिक्टेशन न वठंदो हाणे हिन मौज़ूअ ते लिखो या ईअं उहो शाइर आज़ादु आहे शाइर सभिनी जे लाइ पंहिंजी क़ौम जे लाइ ऐं क़ौम खां वधीक करे आफ़ाक़ी सॼी दुनिया लाइ थी करे सॼी दुनिया जा शाइर असांजा शाइर आहिनि रसूल हमज़ा तो वर्ड्सवर्थ शेक्सपियर असां भली नेपियर सां भली नफ़रत कयूं पर शेक्सपियर खे असां पंहिंजो ओन था कयूं आहिनि साॻी क़ौम जा माण्हू हिकिड़े सां नफ़रत था कयूं हिकिड़े सां मोहबत था कयूं इन करे शाइर जेके आहिनि उहे मोहबतुनि जा सफ़ीर थींदा आहिनि हिकिड़ी की बुक आहे रिपब्लिक रियासत उन में तो शाइर में कढी छॾियो आहे पंहिंजा हिकिड़ा वीचार आहिनि ऐं जीअं ज़ार जी आज़ादी आहे ख़्याल जी बि आज़ादी आहे हर माण्हू जेका राय ॾिए थो उहा सही न आहे मां जेका राय ॾियां थो मुंहिंजो ओपिनियन आहे थी सघे थो तव्हां सां इतफ़ाक़ कयो या न कयो ओपिनियन ॾियणु अलॻि शइ आहे पर कुझु जेकी सचायूं आहिनि ज़िंदगी जूं हक़ीक़तूं आहिनि उहे पंहिंजे जाइ ते आहिनि बाक़ी राया त मुख़्तलिफ़ थी सघनि था जेका असीं तख़लीक़ कयूं था जीअं तव्हां नुक़सान खां सवाल कयो त हिकिड़ी विराए पिया छॾियो अॻे जी शाइरी आहे हिकिड़े दौरे थिए थी ऐं हिकिड़ो वीर आहे अचे थी चढ़ी थी त वरी न त वरी कॾहिं हिकिड़ी सिट लाइ सिकाए हिकिड़ी सिट लाइ बि सिकाऊं था कॾहिं कॾहिं एतिरी बारिश पए थी तमामु घणी ऐं ईअं बि कोन्हे को का लफ़्ज़नि जी रांदि आहे ईअं न जेकॾहिं इन निस्बत सां हिकिड़ो नज़्म आहे जेके तव्हां चओ था ॿुधायो ज़रूरु शाइरी लफ़्ज़नि जी न आहे रांदि का शाइरी लफ़्ज़नि जी न आहे रांदि का लफ़्ज़ सुगड़नि जी बनियुनि में था फुटनि कंहिं फ़सुल जा छा चवणु चाहीं तूं शाइर मां त तोखे सम्झी कीअं न आहे सघियो छा चवणु चाहीं तूं शाइर मां त आहियां कीअं न सम्झी तोखे सघियो लफ़्ज़ आहिनि जिन जे लाहिनि तां वञनि थियूं तिरकंदियूं मुंहिंजियूं अखियूं लफ़्ज़ आहिनि जिन जे लाहिनि तां वञनि थियूं तिरकंदियूं मुंहिंजियूं अखियूं इस्तारा के नवां बि ॻोल्ह तूं इस्तारा के नवां बि ॻोल्ह तूं ढेर लफ़्ज़नि जा किताबनि मां भली तूं मेड़ पर का त माना को फ़िकुर वीचार को अहिड़ो बि ॾे जो करे हैरान मूंखे का त माना को फ़िकुर वीचार को अहिड़ो बि ॾे जो करे हैरान मूंखे या ॾे कोई शऊ तो लिखियो दीवान आहे शाइरीअ जो एतिरो वीरान छो आहे तो लिखियो दीवान आहे शाइरीअ जो एतिरो वीरान छो आहे शेर मां वेठो ॾिसां का त हिकिड़ी सिट अहिड़ी बि हुजे जा ॾसे रस्तो पिरीअ जे पार जो का त हिकिड़ी सिट अहिड़ी बि हुजे जा ॾसे रस्तो पिरीअ जे पार जो या त ॼण के मोर जो पेरो लॻे ख़्याल आहिनि ॼण के ख़बरूं लफ़्ज़ आहिनि ॼण त क़बरूं दिलि चवे थी मां घुरां तिन ते दुआ शाइरी लफ़्ज़नि जी न आहे रांदि का शाइरी जेका आहे सिर्फ़ु असां उहे लफ़्ज़ किताबनि में या लुगत मां या काफ़िया बंदी जीअं तव्हां फन लाज़मी आहे जीअं बेर वज़न तव्हां ॻाल्हि कई त बेर वज़न जेको इल्मु उरूज़ आहे उनजो मिज़ाज पंहिंजो आहे अरबी ऐं फारसी शाइरी लाइ उहो ठहे सिंधीअ जो पंहिंजो मिज़ाज आहे असां छंद विद्या ते असांजी सिंधी शाइरी हा मात्रक आहे लतीफ़ इल्मु उरूज़ ते कान्हे का बेत ऐं भाई उहो ओतिरे पॉपुलर आहे असुल शइ फ्रेम जी हिकिड़ा शाइरनि जा फ्रेम अॻु में तयारु था कनि हाणे फ्रेम तयारु थी वियो हाणे तव्हां हुन में फिट करणी आहे शाइरी असां चयूं था इहा शइ आज़ादी जे ख़िलाफ़ आहे शाइर तकलीफ़ करे हू जेको बि शइ ॾिए थो उनखे पोइ तव्हां फ्रेम ठाहियो असां सिर्फ़ु फ़र्क़ु इहो आहे इहा ई शाइरी मिसाल शेख आज़ादी जेका आहे जेका पहिरियों हुन इल्मु उरूज़ जी शाइरी कई बाद में उहा न आहे उहा छंद विद्या ते आहे ऐं रिदम ते आहे फोनेटिक रिदम ते छा त हिकिड़ो रिदम अंदर मां फुटी थो अचे हाणे हीअ जेको नज़म में हिकिड़ो रिदम उहो अंदर मां ई फुटियल आहे पर नसी नज़म आहे उन में बि हिकिड़ो वॾो वीचार ॾियणो थो पए वॾो फ़िक्र ॾियणो थो पए हर सिंफ़ जेका आहे पंहिंजी जाइ ते निहायत अहम आहे असुल शइ त तव्हां हुनखे उन सिंफ़ जो पूरो कयो ऐं फ़न ऐं फ़िक्र ॿिन्ही में जेकॾहिं तवाज़ुन हूंदो त उहा ई तकलीफ़ बहितर हूंदी हाणे जीअं शारदी भई शाइरी आहे उहा हर दौर जी शाइरी न करे आहे त हुन में फ़न ऐं फ़िक्र में तवाज़ुन हूंदो जेतिरो फ़नी तौर ते बुलंद आहे ओतिरो फ़िक्री तरह ते गहरो आहे असां वटि काफ़ी अहिड़ा शाइर हुआ पंहिंजे दौर जंहिंमें मूं हीअं ज़िक्र कयो त एतिरो वीरान छो आहे दीवान सिर्फ़ु हुन में लवाज़ी या काफ़िया बंदी को नओं विस्तारो कोन्हे या का हिकिड़ो नओं काफ़ियो कोन्हे काफ़ियनि जी डिस्कवरी बि वॾी ॻाल्हि आहे असां वटि जेको वर्जा थिए थो साॻिया साॻिया काफ़िया साॻिया रदीफ़ रूह खे वल जीअं वकोड़ियो थियो हाणे इहो ॾिसो नओं काफ़ियो वकोड़ियो इहो कॾहिं इस्तेमालु न थियो नए काफ़िए जी तकलीफ़ बि इहा वॾी ॻाल्हि आहे नवां इस्तारा ॻोल्हजनि था इस्तारा
डिस्कवर करणु इहो बि वॾो फन आहे। हिकिड़ा तव्हां दीवान पढ़ो, हिकिड़ा हिकिड़ी शाइरी जा दीवान पढ़ो, तव्हां सॼो दीवान में हिकिड़ो स्टार कोन्हे, हिकिड़ी तशबीह कोन्हे, उहो हुनजो नालो ई कोन्हे, ख़तमु थी वियो आहे, कंहिंखे यादि कोन्हे। लतीफ़ जी शाइरी खे रिजेक्ट कयो, चयो इहा दाकानी शाइरी आहे, छाकाणि त इल्मु उनखे कोन्हे, हुन में ॻाढ़ी जॾहिं मुशाइरे जो दौर हुयो, तालपुर जे दौर में दरबारुनि में शाइर लतीफ़ उन दौर में दहकानी शाइर आहे, उनजी रिजेक्ट थियल शाइरी, पर तव्हां ॾिसो लतीफ़ अॼु बि ज़िंदा आहे माण्हुनि जी दिलनि में, ऐं उहा शाइरी गुम थी वई, कंहिंखे बि यादि कान्हे। ऐं लतीफ़ हर ॿार खे, ॿुढे खे, जवान खे, सभिनी खे यादि आहे, छाकाणि त हू माण्हुनि जी दिलि में रहे थो। उन्हनि फन बि आहे फ़िक्र, त शाइरी में फन ऐं फ़िक्र ॿई लाज़मी आहिनि। हिकिड़ो पासो पुठिते हूंदो, हिकिड़ा असांजा जेके शाइर हुआ सिर्फ़ु फन ते ज़ोर ॾिनो त पुठिते रहिजी विया, फ़िक्र तरह घटि थी वई। ऐं असांजा शाइर जेके तव्हां ॾिसो त हुन में ताज़गी आहे, जेके रोशन ख़्याली जी ॻाल्हि जी कनि पिया, त उन्हनि जूं तकलीफ़ूं अॼु बि ज़िंदा आहिनि, माण्हू ॻाइनि था, पढ़नि था। उधर जी ॻाल्हि बि कंटिन्यू करे, माना फन फिक्र जी ॻाल्हि कई, पर हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि आहे त शाइरी में अॼु माना इलाही शाइर त अहिड़ा बि ॾिसूं था जेके माना सिर्फ़ु दाख़िलियत आहे, माना हुनजी मां आहे त मां खां ॿाहिरि वञी शाइरी कोन थींदी, सेल्फ डिटर्मिनेशन, सेल्फ बि आहे, दाख़िलियत बि पंहिंजी जाइ ते ज़रूरु आहे, पर उन सां गॾु माण्हू जे समाज में रहे थो, उहो ख़ारिजी जेके बि माना हालतूं आहिनि या जेको बि असां वही वक़्तु उनजी रिफ्लेक्शन पंहिंजे हिन में ज़रूरु अचणु घुरिजे। रोज़ाना ॻाल्हि में असां तव्हांखे तव्हांजो गीत ॿुधाईंदा पंहिंजे प्रोग्राम में, बेवफ़ा तव्हां ई कंटिन्यू कंदो, बल्कि शेर बि ॿुधाईंदो। ज़िंदगीअ में आ कमी रहिजी वई, हर ख़ुशीअ में आ कमी रहिजी वई,